उन खां पोइ हिकिड़ो अहम मसइलो असां वटि के मौलवी हज़रात जंहिंमें अहल हदीस जा उलमा बि शामिल आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा ईद नमाज़ खां पोइ भाकुर पाए मिलणु इहो बिदअत आहे। हता की इहा शइ ख़ुदि मूं बाज़ अहल हदीस उलमा जे किताबनि में पढ़ी आहे, लेकिन इन्हनि जो रद्द अल्लाह जो लखे रहमत हुजनि शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह कयो। ऐं छा अल्लाह उन माण्हू खे फ़िक़ह दीन जी सम्झ ॾिनी हुई। शेख चयो जॾहिं ईद जे ॾींहुं माण्हू पंहिंजे मुस्लमान भाउ सां मिले थो, मुबारक ॾिए थो, हथ ॾिए थो, भाकुर पाए थो, इनखे दीन सम्झी कोन थो करे, इनखे सवाब सम्झी कोन थो करे, तक़र्रुब जी नीयत सां कोन थो करे, बल्कि इहो मोहब्बत जो इज़हार आहे। ऐं हर उहा रीत ऐं रस्म यादि रखिजो, हर उहा रीत ऐं रस्म ऐं आदत जेका शरई हुक्म जे ख़िलाफ़ न आहे मुबाह आहे। शेख जा फतावा जिल्द 16 209 नंबर सफ़ो चवे थो इहो कमु माण्हू रीत ऐं रस्म सम्झी कंदा आहिनि, आदत तौरु कंदा आहिनि, इबादत तौरु न, आदत तौरु कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं को कमु आदत तौरु कयो वञे, क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ न हुजे त मुबाह आहे, जाइज़ आहे। तंहिंजे करे भाकुर पाए मिलनि, मुबारक ॾींहुं, हथ जेको सुमाना पाण में मिलाइनि, को हर्ज कोन्हे। अल्लाह ॾिसो केतिरी सम्झनि माण्हू खे ॾिनी। असांजे मौलवियुनि यकदमि फतवाणी छॾी बिदअत आहे, हालांकि इहो हिकिड़ी आदत आहे। हर क़ौम जूं रीतूं रस्मूं हूंदियूं आहिनि। ईद वारे ॾींहुं जेकॾहिं पाण हिक ॿिए खां परे बीठा हुजूं, दिली तस्कीन थींदी पहिरियों, रुगो इहो फ़ैसिलो करियो, दिली ख़ुशी थींदी तव्हां हुते बीठा हुजां, हुते बीठो हुजां, अदा मुबारक, अदा मुबारक, अल्लाहु अकबर। जेसीं भाकुर पाए माण्हू न मिले, इंसान दिलि खे तस्कीन ईंदी। शेख ॾिसो केॾी अज़ीम फतवा ॾिनी त इहे रीतूं रस्मूं जेकॾहिं क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ न आहिनि त मुबाह आहिनि, जाइज़ आहिनि, बिदअत कोन्हे। तंहिंजे इन करे इन में को हर्ज कोन्हे।